आया माता सबने की गुजारिश करना वारो क्यों दीनदारी जी मेहनत क्यों घणी दुनियादारी कई दवा हाने दीन जे लाए पाण के कुछ चोरियो ऐं सोरियो मुझा अजीजो मुझा भाइरो मेहरबानी करे पांजन बचड़न के पांजन बारन के पांजे औलाद के पांजे घरवारन के सबने के दीनदार बनायो दीनदारी ताके कब्र क़यामत में कमेंदी अल माल वल बनून ज़ीनतुल हयातिद दुनिया वल बाकियातुस सालिहात अन्या वडे आवाज़ सां दीनदारी जी मेहनत कयो अॼु अलाए छो दीन असां मोकिलायो नमाज पढ़णो नथी अचे अल्लाह कलमो भरणो नथो अचे एड़ा माण्हू भी मिलंदा जिन के कलमो ही नथो पढ़णो अचे ये मुसलमानी असांजी दुआ कुनूत नथी अचे ये मुसलमानी असांजी ईद जी नमाज पढ़णु नथी अचे ये मुसलमानी असांजी ये असांजी दीनदारी आ जनाज़े नमाज असांखे पढ़ण में नथी अचे अल्लाह कुरान जो अखर पढ़ण में नथो अचे ये दीनदारी आ गाना 100 याद लगा पिया तस ड्रामो ऐं फिल्मा सवें दिमाग में याद तस पर कुरान जी नंढड़ी सूरत सूरह कौसर भी इनके याद न आहे अल्लाह यहूदी ऐं नसारा वॾी चाल खेॾी आहे मां त हर वाइज़ में इहो रोईंदो आहियां त इहा हथ में टच मोबाइल असांखे पकड़ाए असांखो मस्जिद खसे विया असांखो नमाज खसे विया असांखो कुरान मजीद खसे विया पिछाड़ी असांखो ईमान भी खसे विया न कन न ॾींहुं राति असांजा नौजवान मर्द ऐं मायूं हिन टच मोबाइल में फाथा पिया आहिनि वतन दा उघाड़ियूं फिल्मां ॾिसंदा अल्लाह अञा रब खे कावड़ न अचे नंगियूं तस्वीरां ॾिसंदा टिकटॉक जा वीडिया पया था हलाइन पया था ठाहिन वॾी बेहयाई बुछड़ाई थी रही आहे इंटरनेट ते टच मोबाइल ते कंहिंखे को ख्याल ही न आहे त इहो बि को गुनाह आहे राग था ॿुधूं साज़ था ॿुधूं गाना हलायूं वेठा मुझा अजीजो ये टच मोबाइल इं तव ॼण कारियर नांग पालणो अल्लाह जी ज़ात जो कसम अञा कारियर नांग पालियो वो भलो तव वो सुठो तव छो त जेकॾहिं उन डंगो हयव त मरी वेंदव न ऐं जेकॾहिं हीअ तव्हां रखी ऐं हिन जो डंगो तव्हांखे लॻो हिकु दफ़ो उघाड़ी फिल्म ॾिठव उघाड़ी का तस्वीर ॾिठव तव्हांजो ईमान हलियो वेंदो क़ब्र क़यामत में रत जा फुड़ा वेठा रोईंदो ये वॾो अज़ाब आहे असांजे मथां जॾहिं खां वठी ये बीमारी टच मोबाइल वारी आई आहे मुसलमाननि में नमाज़ मोकिलाए वई जॾहिं खां इहा टच मोबाइल मुसलमाननि में आई आहे क़ुरान जी तिलावत मोकिलाइजी वई ॿिया त पंहिंजी जाइ ते पर मौलवी बि हिन में फासी आहे यहूदन ऐं नज़ारनि डिश कढी वीसीआर कढी टीवी कढी पर नज़र कयूं त घणा फाथा पर मौलवी बची विया हाणे या निभागी टच मोबाइल कढी हणी मौलवियुनि जा बि तरा कढी विधा अथऊं जेके मौलवी राति जो कुरान जी तिलावत करे सुम्हंदा सूरह यासीन शरीफ पढ़ंदा हाणे उहे बि मोबाइल हलाए पोइ था सुम्हनि अॼुकल्ह तालिबनि खे बि इहा बीमारी वकोड़े वई आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मां सभिनी खे मौलवियुनि खे ता भाइरनि खे सभिनी खे गुज़ारिश थो कयां
मेहरबानी करे पाण के संभालियो। हजरत पीर जुल्फकार नक्शबंदी बुजुर्ग सखर में बयान कंदे फरमाए चेंद हिन दौर जे हिसाब सां वॾे मां वॾा माण्हू जेकॾहिं जहन्नम जी बाहि में वेंदा त इंटरनेट जे ग़लत इस्तेमाल जे करे, टच मोबाइल जे ग़लत इस्तेमाल जे करे, ओ मुंहिंजा अज़ीज़ो, ओ मुंहिंजा भाइरो, अॼु मां तव्हां सभिनी खे गुज़ारिश थो कयां, मेहरबानी करे होशियार थियो इंटरनेट खां, टच मोबाइल खां। ईअं न थे जो क़ब्र क़यामत में रत जा फुड़ारो पोइ कोई फ़ाइदो न अथव। या वैलना मन बअसना मिन मरक़दिना हाज़ा मा वअदर रहमान हाज़ा मा वअदर रहमान व सदक़ल मुरसलून। मुझे अजीजो अवाइदे तवज्जो दियो। रमज़ान शरीफ जो मथो महीनो थो अचे। मां तव्हांखे गुज़ारिश करणु आहे आमद रमज़ान जी ख़ुशीअ में प्रोग्राम रखियो वियो आहे। महिरबानी करे रोज़ा रखी करे हीअ टच मोबाइल न हलाइजो। रोज़ा रखी करे फिल्मा न हलाइजो, ड्रामा न हलाइजो, परायूं मायूं न ॾिसजो, राग न ॿुधजो, गाना न हलाइजो। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, जंहिं रोज़ो रखी राग ॿुधो, फिल्म ॾिठी, ड्रामो हलायो, इन ॼणो कुते लंघणो काटियो, ज़रे बराबर बि हिनखे सवाब न मिलंदो। हिकिड़ा वरी चवंदा आहिनि साईं टाइम पास। हिकिड़े दोस्त जे मां वियुसि, उहो लड़ाई वेठो मोबाइल टच में ड्रामो। मां चयो छा थो करे भाउ, रोज़ो नथी छा? चई साईं आहे। मां चयो पोइ छा थो ॾिसे? चई साईं मिड़े टाइम पास। मां चयो ख़ुदा जा बाना, रोज़ो तो पंहिंजो विञाए, छा जो टाइम पास आहे? ड्रामे में टाइम पास आहे, गाने में टाइम पास आहे। अलाए छा सोच थी वई आहे। रोज़ा पंहिंजा विञायूं वेठा आहियूं, दीन पंहिंजो विञायूं वेठा आहियूं, इस्लाम पंहिंजो विञायूं वेठा आहियूं, रसूलुल्लाह विसारियूं वेठा आहियूं, अल्लाह विसारियूं वेठा आहियूं। अॼु कंहिंखे रब यादि न आहे। कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो मयार ॾींदे फरमाई या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। अञा वॾी आवाज़ सां, अञा ईमानी जज्बे सां अल्लाह फरमायो मुंहिंजा बान वो छा थी वियो आहे तव्हांखे जो मां तव्हां विसरियो? छा थी वियो आहे तव्हांखे जो तव्हां मुंहिंजो रसूलुल्लाह विसरियो आहे? छा थी वियो आहे तव्हांखे जो तव्हां मुंहिंजो क़ुरान मजीद विसरियो आहे? छा थी वियो आहे तव्हांखे जो तव्हां मुंहिंजी मस्जिद विसरी वई आहे? छा थी वियो आहे तव्हांखे जो तव्हां क़ब्र क़यामत विसरी वई आहे? छा थी वियो आहे तव्हांखे जो तव्हां मौत विसरी वियो आहे? फरमाए कुल्लु मन अलैहा फ़ान व यबक़ा वजह रब्बिक ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि
फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अञा वरी आवाज़ सां नबी से फरमायो जंहिंखे ॿिया वाइद सम्झ में नथा अचनि वो मौत ॾे निहारे त मौत कीअं थो माण्हुनि खे मारे। कल जेको अबु, कल जेका अम्मा, कल जेको सोट, कल जेको मासाद, कल जेका भेण, कल जेका न्याणी दुनिया में ज़िंदा कीअं वात सां खाईंदा ऐं पीअंदा हा, हाणे मरी चुका आहिनि। कीअं हिननि जो वात ॿधो वियो आहे, कीअं हिननि जी खाड़ी ॿधी वई आहे। कल जॾहिं दुनिया में ज़िंदा हा कीअं नक सां साहु खणंदा हा, हाणे मरी चुका आहिनि त कीअं नक में कबा भरी वई आहे। कल जॾहिं ज़िंदा हा अखियुनि सां निहारींदा, अॼु मरी चुका आहिनि त अखियुनि ते बि पटड़ी चाढ़ी वई आहे। कल जॾहिं ज़िंदा हा पाण कपिड़ा लाहींदा हा, अॼु मरी चुका आहिनि ॿिया था कतरे सतरे कपिड़ा लाहिनि। कल जॾहिं ज़िंदा हा पाण तड़कंदा, अॼु मरी चुका आहिनि ॿिया था वेंजारनि, ॿिया था तड़कराइनि, ॿिया था गुड़ियुनि में हथ लॻाइनि। कल जॾहिं ज़िंदा हा पाण सिबियल कपिड़ा पाईंदा हा, अॼु मरी चुका आहिनि त ॿिया था सिबियल कपिड़ो कफन वारो हिननि खे पाराइनि। कल जॾहिं ज़िंदा हा पाण घुमंदा ऐं फिरंदा हा, अॼु मरी चुका आहिनि त वेचारा जनाज़े लाश जी सूरत में खट ते काठी लॻा पिया आहिनि। कल जॾहिं ज़िंदा हा मिट माइट विहारियूं वेठा, अबो अम्मा विहारियूं वेठा, बच्चा ॿार विहारियूं वेठा। हाणे जॾहिं मरी चुका आहिनि वारो वारो थी चवनि था अल्लाह जी अमानत अल्लाह जे हवाले कयो, जल्दी जनाज़ो खणो, मथां धप करे मथां सुॼी वञे, मथां गिला थिए। अबो रोए थो, अम्मा रोए थी, बचड़ा रोअनि था, ज़ाल रोए थी, दोस्त बाब रोअनि था, पर सभु चवनि था वारो कयो अल्लाह जी अमानत अल्लाह जे हवाले कयो, वारो कयो क़ब्र जी अमानत क़ब्र जे हवाले कयो। वारो वारो पई पवंदी الذين إذا أصابتهم مصيبة قالوا إنا لله وإنا إليه راجعون। अञा वॾी आवाज़ सां खुदा जा बानो कुछ सोचो कुछ फिक्र कयो। मां वाइदनि में ही लफ़्ज़ चवंदो रहंदो आहियां, मतां कंहिंजे दिमाग़ में ॿ जुमिला वेहिजी वञनि। मां चवंदो अॼु साईं मोहम्मद इब्राहिम जे वाइद ॿुधण जे लाइ अवां हिन जलसे में गॾु थिया। सुभाणे साईं मोहम्मद इब्राहिम जे जनाज़े नमाज़ लाइ गॾु थींदव। अॼु साईं मोहम्मद इब्राहिम खे दुनिया में जिंदा ॾिसी खिलो ऐं मुस्कुरायो था। सुभाणे साईं मोहम्मद इब्राहिम खे जनाज़े जी सूरत में ॾिसी अखियुनि मां नीर हारींदव। अॼु साईं मोहम्मद इब्राहिम खे कुर्सीअ ते विहारे वेठा वाइज़ा करायो। सुभाणे साईं मोहम्मद इब्राहिम जे जनाज़े खे अची कुल्हा ॾेई कांधी बणजी कब्रिस्तान क़ब्र जे हवाले कंदव। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, इहो सिर्फ साईं मोहम्मद इब्राहिम ते वक़्तु न अचणो, इहो साईं इमदाद ते बि वक़्तु अचणो आहे, इहो भाउ अब्दुल रऊफ़ ते बि वक़्तु अचणो आहे, इहो तव्हां सभिनी ते वक़्तु अचणो आहे।
अल्लाह तांगे वन्यों हयातियों दे वन्यों जिंदगियों दे अल्लाह तांगे आदुरो बुढ़ो करे पर जेडी भी जिंदगी मिले 100 साल जिंदगी मिले आखिर मौत दा यारो मौत जी तैयारी के वारो को इज़ा जा अजलहा ला यस्ताखिरून सातन वला यस्तक़दिमून। वे बाबे एडे न्यारो खबर ही नथी पई खिलंदे खिलंदे माण्हू मरी था वञनि कचहरी कंदे कंदे माण्हू मरी था वञनि ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे माण्हू मरी था वञनि केॾो वॾो वाक़ियो थियो खेरपुर नाथन शाह जा माण्हू वीचारा ॿोॾ जे करे लॾे वञी कराची वेठा हाणे वीचारनि खे ख़बर पई त ॻोठ मूं पाणी लथो आहे ख़ुशीअ में वीचारनि कोच कराई आहे कोच ते वेठा आहिनि खिलंदा ॻाल्हाईंदा था अचनि इहा वीचारनि खे ख़बर ई न आहे त नूरियाबाद हज़रत इज़राइल असांजो इंतज़ार थो करे जीअं ई वीचारा नूरियाबाद पुॻा कोच में धप थी सभिनी रड़ियूं कयूं दलाए छाथो सड़े ड्राइवर ब्रेक कई आहे पोयों बाहि भड़को ॾेई कोच में अंदरि घिरी पई माण्हुनि भॼ भॼा कई पोइ बि 30 माण्हू सड़ी कोयला थी विया इहा ज़िंदगी आहे इहा हयाती आहे वरी इहो कढई वाक़ियो थियो सेवण में हिक घर जा 22 भातियूं वीचारा कलंदर लाल शहबाज जी दरगाह ते पिया वञनि कट लॻो पियो रोड खे वीचारा पाणीअ में किरी पिया वेगन सॼी पाणीअ में किरी पई हिक घर जा 22 भाती तड़पी तड़पी दुनिया जो जान छॾे विया अल्लाह जा बानो ज़िंदगी आहे होॾे वरी कंडियारे में मज़ूर निकिता वेगन भरे कराची कमाइण जे लाइ वञी होॾे मांझन स्टाफ ते ट्रक सां टकर लॻो वेगन जो 10 माण्हू थॾे ते मरी विया वरी पोइ ॿुधायूं 5 मरी विया वरी 3 मरी विया 18 माण्हू हिक ॻोठ जा हिक इलाइक़े जा मरी विया हयाती आया ज़िंदगी इंसान जी आया अलाए छा ते वॾाई आहे अलाए छा ते गुरूर आहे अलाए छा ते तकबुर आहे मूंखे त ॻाल्हि सम्झ में नथी आहियूं छा कुझु ई न आहियूं मते जा महिमान बि न हाजी इमदादुल्लाह फुलपुर जो ॿुधाए मूंखे जंहिंजे भाउ इब्राहिम असांजे पाड़े जो नौजवान वीचारो मोटरसाइकिल काहे हीअं रोड ते ॿार बाईपास ते वियो कम सां 10 मिंट न गुज़रिया फोन आई ॻोठ वारनि ॾे त तव्हांजे हमराह जो एक्सीडेंट थी पियो आहे तव्हांजो माण्हू मरी वियो आहे जी पंहिंजे खे खणो मिट माइट भॼंदा विया वञी ॾिसनि छा त वीचारो हमराह त मरी वियो आहे नौजवान त मरी वियो आहे पर वीचारे जो लाश बि फूटी फूटी थी वियो आहे अल्लाह अकबर कबीरा रुमाल में वीचारे खे गद वेड़े खणी आया ॻोठ वारा चवनि पिया मिट माइट चवनि पिया त भला रुमाल खोलियो त ॾिसूं त सयूं खणी अचण वारा चवनि पिया छा ॾिसंदो वीचारो चॿाड़जी वियो आहे मुंहुं वीचारे जो चितजी वियो आहे वीचारे जो पेट फाटी पियो आहे आंधा ऐं गुंडा वीचारे जा निकिरी आया आहिनि अल्लाह अकबर कबीरा तव्हां छा ॾिसंदो त हां तव्हांजो फाटी पवंदो वीचारे खे न गुस्ल करायो न कफन पारायो वीचारे जी जनाज़े नमाज़ ईअं रुमाल जी गंढ में अदा कयूं वरी ईअं वीचारे खे कब्रिस्तान क़ब्र जे हवाले कयूं ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्त आयो छा ते गुरूर आहे छा ते तकब्बुर आहे छा ते वॾाई आहे ख़ुलिक़ल इंसान ज़ईफ़ आहे इंसान कमज़ोर आहे इंसान हीणो आहे वरी वॾाई केॾी तकबर केॾो अथसि गुरूर केॾो अथसि ॾींहुं राति अल्लाह जी नाफ़रमानीअ में आहे ॾींहुं राति अल्लाह जे नाराज़गी में आहे ॾींहुं राति हाँ ज़िना जी बाज़ार गरम कयूं वेठो आहे
ॾींहुं राति रिश्वत जी बाज़ार गरम कई वेठो आहे ॾींहुं राति व्याज जी बाज़ार गरम कई वेठो आहे ॾींहुं राति अल्लाह अकबर कबीरा गुनाहनि में मुसलमान गरक लॻो पियो आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो संभालियो पाण मेहरबानी करे सियाणा थो बराबर अल्लाह रहीम भी आहे बराबर अल्लाह करीम भी